मुनि सुन सोई राजा काल पाए। मुनि सुन सोई राजा निशाचर सहित समाजा निशाचर सहित समाजा। दस सिर ताहि 20 भुजदंडा। दस सिर ताहि 20 भुजदंडा। रावण नाम वीर बड़े बंदा। रावण नाम वीर बड़े बंदा। काल मुनि सुन सोई राजा भयउ निशाचर सहित समाजा। निशाचर बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत ता सभिनी जो स्वागत आ हिन सत्संग में, हिन कथा में। श्री रामचरितमानस मां राम कथा ते सत्संग करे रहिया आहियूं। हिकु क्रम हली रहियो आहे। ता सभिनी जो स्वागत आ। श्रोता जो स्वागत आ। श्रोता ॾाढो अनमोल थींदो आहे। उनजी ॾाढी वैल्यू आहे। ॿुधण में कोन ईंदी हूंदी तव्हांखे कि श्रोता जी भी महिमा थींदी आहे। महिमा ॿुधण ईंदी हूंदी तव्हांखे कि गुरुअ जी महिमा थींदी आहे या संत जी महिमा थींदी आहे, भगत जी थींदी आहे, पर श्रोता जी भी महिमा थींदी आहे। इहो मुंहिंजो हृदय थो चए, छो त मां खुद श्रोता आहियां। कंहिं श्रोता जो अगर किथे अपमान थिए न त भगवान नाराज थींदो आहे।
सच्चो श्रोता, भीड़ वारो न, भीड़ ॾिसी करे न। कोई श्रोता ॾाढो सिक प्रेम सां वञे, कथा ॿुधण वञे, ऐं उते उन वीचारे खे कथा ॿुधण लाइ न मिले, उनखे इग्नोर कयो वञे, त भगवान नाराज, भगवान दुखी थींदो आहे। त श्रोता जो ॾाढो महत्व आहे, उनखे सर अखियुनि ते रखणु खपे। त तव्हां सभु अचो था, कथा ई ॿुधण था अचो, तव्हांजो स्वागत आहे। रामनवमी अचण वारी आहे, त असां रामनवमी ते राम जनम जी भूमिका पिया था ठाहियूं। रामचरितमानस जी क्रम में ई पार्वतीअ प्रश्न पुछो कि राम जो जन्म छो थियो हो, वो ब्रह्म थी करे साकार कीअं थियो। तॾहिं भगवान शिव 5 कारण ॿुधाया। पहिरियों कारण जय विजय, सनकादिक ऋषि क्रोध में भरजी श्राप ॾिनो। ॿियो कारण सती वृंदा, उन जो जिद हो, अधर्म जो साथ ॾेई रही हुई, त भगवान उन जो सतीत्व भंग कयो, त उन श्राप ॾिनई वृंदा। टियों कारण हो नारद जो मोह, नारद काम में भरजी वियो हो, विष्णुअ खे श्राप ॾिनई ऐं गणनि खे बि श्राप ॾिनई। इहे तव्हां ॿुधी चुका आहियो। मनु शत्रुपा भगवान जी स्तुति कई कि तव्हां असांखे पुट जे रूप में खपो, त उहो ई दशरथ कौशल्या थिया। 5 कारण ॿुधोसीं। राजा प्रताप भानु हो, लोभ जे वस थी करे हिक कपट मुनीअ जे चक्कर में अची वियो ऐं पंहिंजो सर्वनाश करे छॾियईं। इन्हनि 5 कारणनि में मूंखे 5 विकार था नज़र अचनि: काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। नारद जे प्रसंग में काम आ, नारद खे काम घेरे वरितो। क्रोध आहे सनकादिक ऋषियुनि में, उन्हनि क्रोध कयो। लोभ आहे प्रताप भानुअ में, काम, क्रोध, लोभ। मोह आहे मनु शत्रुपा में, छो त उहे भगवान खे प्राप्त करे भी पुट ई था पाइण चाहिनि, ऐं पुट में मोह थींदो ई आहे। पाण चवंदा आहियूं कि माण्हू वर्षुनि मेलनि ते बि वेंदो आहे त पलव पाराईंदो आहे पुट थे, त हिननि खे मोह आहे, भली सुठो मोह आहे भगवान खे पुट जे रूप में पाइण जो, पर हिन में मोह आहे इन कुछ अंश में। अहंकार चौथो वञी बचो तुलसी वृंदा, त अहंकार जो हिकु ॿियो रूप आहे जिद, हठ आहे न। अहंकार जो हिकु ॿियो रूप आहे जिद, हठ। उहो तुलसीअ में हो, वृंदा में। जलंधर खे बचाइण जो जिद। ऐं ॿियो रावण जो जन्म थियो इन्हनि 4 कारणनि सां। मनु शत्रुपा खे छॾे करे बाक़ी 4 कारणनि सां रावण जो जन्म थियो। त इन्हनि 4 में 4 वर्ण बि था नज़र अचनि: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ऐं शूद्र। गण जेके हुआ शिव जा, उन्हनि ब्राह्मणनि जो रूप धारण कयो हो, शिव जे गणनि, तो ब्राह्मण नज़र अचनि था। क्षत्रिय आहे राजा प्रताप भानु। वैश्य अगर ॾिसणो हुजे त वैष्णव खे भी वैश्य चइबो आहे। मूल में वैष्णव ही वैश्य हूंदा आहिनि। ऐं वैष्णव केरु? जय विजय। अच्छा, वैश्य उनखे चइबो आहे जेको व्यापारी हुजे। त उहो द्वारपाल त हुआ, पर व्यापारी त थी विया हुआ कि असांजी इजाज़त हूंदी त तव्हांखे दर्शन कराईंदासीं भगवान जो। सौदेबाजी पिया कनि।
त वैश्य भी नज़र अचे तो एक कारण। ऐं चौथो शूद्र जलंधर। शूद्र चऊं या असुर चऊं, राक्षस चऊं, असुर हिकु ई थींदा आहिनि। शूद्र मलेच्छ। त कॾहिं ब्राह्मण कारण थींदो आहे रावण खे जन्म ॾियण में, कॾहिं क्षत्रिय कारण थियो आहे कंहिं कल्प में। ऐं रावण में चैनिन जो असर। रावण ब्राह्मण भी आ, रावण क्षत्रिय भी आ, रावण वैश्य भी आ, ऐं नीच भी थी वेंदो आ, असुर भी थी वेंदो आ। इहे जेके इन जे पिछले जन्मनि जूं यात्राऊं आहिनि, कॾहिं उन जो ब्राह्मण जो सुठो रोल तो नज़र अचे, छो त ब्राह्मण जो ई पुटु हो। किथे वरी हू क्षत्रिय शूरवीर तो नज़र अचे, किथे व्यापारी तो थी वञे, कीअं मां पैसो बचायां। असांजे जीवन में भी अलॻि अलॻि वृत्तियूं ईंदियूं आहिनि न। कॾहिं सोचींदा आहियूं धर्म कर्म कयां, कॾहिं सोचींदा आहियूं कि मुंहिंजी वृत्ति वञे थी सहज लोभ में, कॾहिं सोचींदा आहियूं कि कुछ पुॼे कान थो, तामसी थी वेठा हुजऊं, कॾहिं वरी उत्साह सां भरिजी वेंदा आहियूं कि कुछ करणो आहे। इहा असांजे जन्मनि जन्मनि जा संस्कार प्रगट थींदा आहिनि। कॾहिं कहिड़े जन्म में कुछ रहिया हूंदा आहियूं, कॾहिं कुछ। आंटी ॿुधाए पई कि मां पंहिंजे ॿारनि जी छठी ॾेखारी ब्राह्मण खे, त कोई ॿुधाए पियो तुंहिंजो पुटु फलाणी जून मां आयो अथई, तुंहिंजी धीअ फलाणी जून मां, ॾोहिटी बि मछली योनीअ मां आई आहे। त हिन जन्म में भी उहो नज़र अचे थो, उनखे पाणीअ सां ॾाढो प्यार आहे। भगवान ॼाणे। तव्हां भी पतो कयो कहिड़े जून मां आया आहियो, असां भी पतो कयूं। छठी नक्षत्र जे हिसाब सां उहो पतो पवंदो आहे। त असांजी लंबी यात्रा आहे जन्मनि जन्मनि जी। कॾहिं कहिड़े जन्म जो संस्कार प्रगट थी वेंदो आहे, कॾहिं कहिड़े जन्म जो, कॾहिं सुठा थी वेंदा आहियूं, कॾहिं आसुरी प्रवृत्ति प्रबल थी वेंदी आहे। ये जन्मनि जन्मनि जा बंधन तॾहिं खलास थींदा जॾहिं असां भगवान जी शरण में ईंदासीं, राम जी शरण में। ऐं राम जी शरण में अचण जो फल आहे कथा। कथा सां जॾहिं जुड़ंदासीं, ॿे ॻाल्हियूं न। हू ॾाढो थी वियो वर्सियुनि मेलनि ते, आस पूरी, बास पूरी, इच्छा पूरी। गोधरा वियासीं हींअर, त हिकिड़ी माई मिठाईअ जी पेती ऐं मथां पैसा रखी अॻियां रखियईं। चयोमांसि छाजा? चई असां हिते बास बासीसीं कि पुटु ॼमे त चयोमांसि मां थोड़ी पलो पातो हो। चई वो कोई भी हुजे हींअर तव्हां ई वेठा आहियो हिते, मां हिन स्थान ते बास बासे वई हुअसि, ही तव्हांखे संत तव्हां ई वेठा आहियो हिते। इहो ॾाढो थी वियो। ये सभु छॾे काई आस न, काई बास न, सिर्फ़ कथा ॿुधण जे लाइ अचूं। अगर दिलचस्पी नथी थिए कथा ॿुधण में, मन नथो टिके, त अञा घुमो संसार में। जबरदस्ती न को कोई तव्हांखे जोड़े सघंदो, न को कोई जुड़ियो आहे अॼु ताईं। जॾहिं अञा लॻेव कि हाणे वञणु खपे वापसि घर, हे घर अथव टिकाणो। जॾहिं लॻे कि ॾाढो संसार में भिटकियासीं, आसाउनि में बासाउनि में, त पोइ हलिया अचिजो घर, के इच्छा लाइ न, बस विश्राम पाइण जे लाइ, कथा ॿुधण जे लाइ। त कथा विश्राम ॾींदी आहे। त पंजो कारण ॿुधायो भगवान शिव राजा प्रताप भानुअ जो। काल पाए मुनि सुन सोई राजा। मुनि माना भरद्वाज के तो चए याज्ञवल्क कि हे मुनि,
उहो ई राजा प्रताप भानु लोभ जे वस थी करे हिक कपट मुनीअ जे चवण ते ऋषि मुनिन खे मांस परोसियई त उनखे श्राप मिलियो कि साल जे अंदर तुंहिंजो सॼो वंश नाश थी वेंदो। उनजो सॼो वंश नाश थी वियो, छो त जेके राजाऊं हाराइजी चुका हुआ उन्हनि चढ़ाई कई, प्रताप भानु हाराइजी वियो, सभु नाश थी विया, पर ॿियो जनम वरतनि ऐं ॿिए जनम में उहो ई रावण थियो। उनजो भाउ अरिमर्दन कुंभकर्ण थियो, उनजो मंत्री धर्म रुचि विभीषण थियो। इन्हनि जी कथा थी अचे हाणे रावण जी। राम जे जनम खां पहिरीं रावण जो जनम थियो। त रावण जी कथा त ईअं आहे, ब्रह्मा जो पुट पुलत्स्य ऋषि, उन पुलत्स्य ऋषिअ जो पुट विशर्वा जो पुट हो कुबेर। उन कुबेर जी दोस्ती भगवान शिव सां। उन कुबेर वटि पुष्पक विमान हो ऐं लंका नगरीअ जो राजा हो कुबेर, सोन जी नगरी। उन ई ऋषि विशर्वा जो पुट रावण थियो। वो कीअं थियो? कुबेर ॿी ज़ाल मां सुमाली हो हिकिड़ो राक्षस, असुर राक्षस संस्कृतिअ जो। टे भावर हुआ इहे, माली, सुमाली ऐं हिकु टियों बि कोई हो। सुमालीअ जी योजना हुई कि असां राक्षसनि में तेज कान्हे, इज्जत बि काई कान्हे, असां राक्षसनि जी बदनाम बि आहियूं, त असांखे कुछ अहिड़ी संतान पैदा करणी पवंदी जंहिंमें सत्य जो तेज भी हुजे, अजर अमर भी हुजे ऐं प्रतिष्ठित भी हुजे, संसार में उनजो डंको हुजे। इज्जतदार राक्षस अञा ताईं कोन थियो आहे असांजे में। हू त थी विया हिरणाकश्यप, हरणाक्ष, जेके बदनाम थी विया। त इहा योजना इन जे दिमाग में आई कि कोई संत ऋषि असांजी धी कैक्सी उनजो नालो, उन सां के सुठे ऋषिअ जी शादी थिए, उन मां जेका संतान थिए असां उन खे पंहिंजा गुण ॾियूं त हिकु इज्जतदार राक्षस पैदा थींदो, बलशाली। त कैक्सीअ खे मोकिलियो वियो ऋषि विशर्वा ॾे। उन कैक्सीअ ऋषि विशर्वा जी ॾाढी सेवा कई, आओ भगत कई। ऋषि प्रसन्न थियो, चयसि तूं छो थी एॾी शेवा करी? त उहा चयसि थी तव्हां सभु ॼाणंदा आहियो, मूंखे पत्नी रूप में स्वीकार कयो। उन स्वीकार कयो विशर्वा। उन कैक्सीअ मां ॿार थिया, रावण ऐं कुंभकर्ण ऐं उहा भेण शूर्पनखा। संतान ऋषिअ जी, पर संस्कार सॼा राक्षसीअ जा। कैक्सी हुननि खे पंहिंजे ॿारनि खे कहिड़ा संस्कार ॾींदी हुई? पंहिंजे पेकनि जा। ॾाढियूं थींदियूं आहिनि मायूं पंहिंजे ॿार खे पंहिंजे पीउ जा पेकनि जा संस्कार ॾींदियूं आहिनि। त कैक्सी पंहिंजे ॿारनि खे उहो ॿुधाइण लॻी कि असांजे पेकनि में त हीअं, असांजे पेकनि में हीअं थींदो आहे, उते जी त क्या बात है। माना उनजी रावण जे ॾाॾाणे खानदान खां दूर करे नानाणे खानदान जी शिक्षा पई ॾे। वरी ईंदा बि हुअसि मिट माइट, नानो रावण जो, कॾहिं मामो माल्यवान मामो। त रावण ते सॼो असर उनजो ई हो। पोइ हिकु ॾींहुं
कुबेर आयो ठाट बाट सां। कुबेर माना धन जो स्वामी, पुष्पक विमान में वेही करे आयो, पंहिंजे पीउ खे पेरे पियो विशरवा खे। रावण ऐं कुंभकर्ण ये नंढा हुआ, उन्हनि ॾिठो अद्भुत हिन जो शौर्य आहे। पंहिंजी माउ खां पुछनि ही केरु आहे? केकसीअ चई तव्हांजो भाउ आहे, सोतेलो भाउ आहे। त हुननि चयो हिन जो हेॾो ठाट बाट, त उहा चए थी तव्हांखे अगरि अहिड़ो रुतबो हासिल करणो अथव त तपस्या करणी पवंदव। कठिन तप कयो। कठिन तपस्या करण सां ब्रह्मा जॾहिं वरदान घुरण लाइ चयव त तव्हां बल शक्ति धन इहे सभु घुर्जो, अमर थियण जो वरदान घुर्जो। विभीषण रावण जो सॻो भाउ कोन हो, भयऊ बेमात्र ॿी माता जो पुट, माना माटे पीउ विशरवा, पर माउ जेका हुई सा ऋषि जी हिक ॿी ज़ाल हुई मालिनी। उन मालिनीअ मां विभीषण थियो हो। त विभीषण भी तैयार थियो। ये टई तपस्या करण विया। हाणे ॾिसो तपस्या जा भी प्रकार थींदा आहिनि। हिक थींदी आहे राजसी तपस्या, ॿी थींदी आहे तामसी ऐं सात्विकी। विभीषण जी तपस्या सात्विकी हुई, कुंभकर्ण जी राजसी, रावण जी तामसी। रावण अहिड़ी अहिड़ी कठिन पे तपस्याऊं करे, कठिन मां कठिन, जो पंहिंजो अंग अंग कटे करे भी हवन में पियो विझे, सिर कटे करे भी हवन में पियो विझे, वरी सिर पैदा पियो थी वञेसि। इहो हुनखे वरदान हो 10 सिरनि जो। कुंभकर्ण जी राजसी हुई, ॾाढो हुन सां हुनजी विशाल देह हुई कुंभकर्ण जी, ॾाढो विशाल हुनजो आकार हो। तो ठाट बाट सां वेही करे तपस्या पियो करे। विभीषण भाव भक्तिअ सां तपस्या पियो करे, साधना समझी करे। त फर्क थींदो आहे तपस्या में भी। ॿी ॻाल्हि, इन्हनि असुरनि खे राक्षसनि खे आम माण्हूअ खां वधीक उहा सहन शक्ति हूंदी अथव, कष्ट झेलण जी, तपस्या में लीन थियण जी। छो त हिकु जुनून हूंदो आहे कि मूंखे ही पाइणो ई आहे। सामान्य माण्हूअ खे एॾो कोन हूंदो आहे कि पाइणो ई आहे, जंहिंजे करे मां सभु छॾे ॾियां। सामान्य माण्हू सोचींदो आहे कि घर भी ॾिसां, समाज भी ॾिसां, दुकान भी ॾिसां, त वधीक हू कष्ट कोन सहन कंदो आहे। पर असुरी प्रवृत्तिअ वारो माण्हू, अहंकारी, उनखे हिकु जुनून हूंदो आहे, जंहिंजी हूअं का वैल्यू कान्हे, पर उनखे पंहिंजी वैल्यू कराइणी आहे। इन लाइ हद खां वधीक कष्ट सही करे भी पंहिंजो लक्ष्य पाइण चाहींदो आहे। त रावण ऐं कुंभकर्ण ॾाढी कठिन तपस्या कई। रावण ॿिनि ॼणनि जी तपस्या पियो करे, शिव जी ऐं ब्रह्मा जी। कुंभकर्ण ब्रह्मा जी, विभीषण भी ब्रह्मा जी। भगवान शिव जी तपस्या करे पियो। त हिकु भॼन आहे कि 10 जेके सिर चाढ़े पियो रावण, उहे शिव जे नाले ते पियो अर्पण कंदो वञे, ऐं भगवान शिव उन ते प्रसन्न थियो हो। सिरों को काट कर अपने किया जब होम रावण ने, सिरों को काट कर अपने
किया जब होम रावण ने किया जब होम रावण ने दिया सब राज दुनिया का दिलावर हो तो ऐसा हो सदाशिव सर्ववर दाता दिगंबर हो तो ऐसा हो सदाशिव सर्ववर दाता दिगंबर हो तो ऐसा हो हरे सब दुख भगतन के दया कर हो तो ऐसा हो सदाशिव सर्ववर दाता शीश पर गंगा की धारा सुहावे भाल में लोचन शीश पर गंगा की धारा सुहावे भाल में लोचन सुहावे भाल में लोचन कला में कला मस्तक में चंद्र की मनोहर हो तो ऐसा हो सदाशिव सर्ववर दाता दिगंबर हो तो ऐसा हो भयंकर जहर जब निकला क्षीर सागर के मंथन से भयंकर निकला क्षीर सागर के मंथन से क्षीर सागर के मंथन से धरा सब कंठ में पीकर विषंधर हो तो ऐसा हो सदाशिव सर्ववर दाता दिगंबर हो तो देव नर दैत्य गण सारे जपे नित नाम शंकर का देव नर दैत्य गण सारे जपे नित नाम शंकर का जपे नित नाम शंकर का वो ब्रह्मानंद दुनिया में उजागर हो तो ऐसा हो सदाशिव सर्ववर दाता वो वरदाता भगवान शिव प्रगट थियो कठिन तप ॾिसी करे हिननि जो ऐं चई वरदान घुरो ब्रह्मा भी अची वियो पर ब्रह्मा त टिन्हिनि खे वर ॾियण लाइ आयो शिव केवल रावण खे
तॾहिं वरदान पहिरीं रावण खे ऑफर कयो वियो, तूं घुर तोखे छा खपई। तॾहिं रावण चए थो शिव खां त वरदान घुरियईंसि कि सदाई तव्हांजो साथ मूंखे रहे, ऐं भगवान शिव 10 सिर हुनखे वापसि कया कि तूं दशानन थींदे 10 सिरनि जो मालिक ऐं 20 तोखे ॿाहूं थींदियूं, 20 भुज दंडा। ब्रह्मा खां हाणे वरदान घुरण जी वारी आई। रावण वरदान तो घुरे, हम काहू के मरहि न मारे। 176 नंबर खां पोइ वारियूं अथव। मां कॾहिं कंहिंजे हथां न मरां, जेको प्रताप भानुअ चाहियो हो, मां कॾहिं मरां न। ब्रह्मा तथास्तु चवण ई वारो हो। रावण पहिरीं सोचे रखियो हो कि ब्रह्मा हमेशा सभिनि खे इहो ई चवंदो आहे कि अमर न थी सघंदे, को हिकिड़ो कारण घुरी वठ कंहिंजे हथां मरंदे। पर हिते ब्रह्मा रावण खे इहो चयो ई कोन। ब्रह्मा त तथास्तु चवण ई वारो हो, छो त एॾी कठिन हिन तपस्या कई। रावण अहंकार में भरजी चई कि चिंता न कयो, मां अगर मरां भी त माण्हूअ जे हथां मरां या कंहिं बांदर जे हथां। बांदर त असां बांदरनि खे त खाईंदा आहियूं, माण्हुनि खे बि खाई वेंदा आहियूं। इहे असांजो आहार आहिनि, मनुष्य ऐं बंदर। त मां तव्हांजो थोरो बोझ घटि थो कयांव। रावण तो चए ब्रह्मा खे कि सिर्फ़ बानर मनुज जाति दुई बारे, मनुष्य ऐं वानर जातीअ खे छॾे करे मां कंहिंजे हथां न मरां। ब्रह्मा चयो तथास्तु एवमस्तु तुम बड़ तप कीना। तो वॾो कठिन तपस्या कई आहे। भगवान शिव कथा ॿुधाईंदे चए थो मैं ब्रह्मा मिलते ही बर दीना। मां ऐं ब्रह्मा ॿिन्हिनि मिली करे हुनखे वरदान ॾिनोसीं। पोइ ब्रह्मा आयो कुंभ करण वटि। पुन प्रभु कुंभ करण पे गयो। उनजो विशाल आकार ॾिसी करे ब्रह्मा घबराइजी वियो, अलाए छा ही वरदान घुरंदो। हू एतिरो आहार कंदो हो, एतिरी रोटी खाईंदो हो जो अगर रोज रोटी खाए न त सॼे संसार जी रोटी भोजन समाप्त थी वञे कुछ ही समय में। ब्रह्मा पियो ॾिसेसि हिन जो शरीर, हूअं ई ऑलरेडी हिन जी वॾी कैपेसिटी आहे, वरदान अलाए छा घुरंदो वेसां। गोधरा में वियासीं असां, हिकु माई आई, चई मुंहिंजे पुट खे लोली ॾियो। मां चयो ठीकु आहे, किथे आहे? चई हे आ। उहो हेॾो गबड़ो, ठीकु आहे। चई न, हिनखे गोद में विहारियो, हिनखे हंजे खणो। पोइ त मां हुन ॻाल्हि खे एतिरी गंढ ॿधी, टे सत्संग कया। टिनी सत्संग में मां इहो ई जिक्र कयां कि मूंखे ख़बर कोन हुई कि हिते मूंखे एॾे खाधे पीते घर वारे ॿार खे हंज खणणी पवंदी ऐं लोली ॾियणी पवंदी। ॾाढो सभु खिलन हुन ते। चयोमांसि मां इन लाइ आयो आहियां छा? बसि इहो हिकु ई थियो, हिकु बांस पूरी जंहिंजी थी ऐं ॿी उहा लोलीअ वारी। पोइ वरी कंहिं न चयो, पोइ ॿुधनि सभिनी, पर चयूं हिनखे हे खिले मुदे न्यारे कि हिनखे गोद में खणो, ऐं हो वरी बीह रहियो मुदे न्यारे। मां चयो असां पंहिंजनि ई ॿारनि खे कोन खणंदा आहियूं। उते हूंदो, हिते छा हर हंधि सिस्टम आहे, भगत कोन खणंदा आहिनि। पर उहो हुनजो मुखीअ जो पोटो हो। पोइ उहो मुखी मिलण आयो, चई मुंहिंजो पोटो आहे। तव्हां जंहिंजो जिक्र 3 ॾींहं कयो, टिनी सत्संगनि में कयो अथव। चयोमांसि साईं हिनखे चइबो आहे व्याज, पोटे खे तव्हांजो व्याज तगड़ो आहे।
तगड़ो व्याज। ब्रह्मा पियो कुंभकर्ण ॾे निहारे, ही त तगड़ो लॻो पियो आहे, ही अलाए छा वरदान घुरंदो। देवताऊं उन खां वधीक घबराइजी विया ब्रह्मा खां। उन्हनि देवताउनि सरस्वतीअ खे वेनती कई कि तू उन कुंभकर्ण जी ज़बान में वेही रहो ऐं मत फेरे छॾीस। पुन प्रभु कुंभकर्ण पे गया हूं, ते ही बिलोक मन विस्मय भयऊं, लिखियल अथव। ब्रह्मा कुंभकर्ण वटि वियो पर मन में सोच में पइजी वियो, उनजो शरीर ॾिसी। जो एही खल नित करब आहारू, होई सब उजर संसारू। ही अगर रोज रोटी खाईंदो त संसार उजड़ थी वेंदो। त सादर प्रेर तासमती फेरी, सारद सारद शारदा सरस्वतीअ खे घुराए करे हुनजी मत फेरे छॾी ऐं मांगेस नींद मास शटकेरी। कुंभकर्ण छा घुरी वरितो? निंड। हूअं सोचियो हुई कि मां घुरंदमि कि मां खाईंदो ई रहां 6 महीना, मूंखे निंड अचे ई न, हिकु ॾींहुं रुगो निंड अचे ऐं 6 महीना जागंदो रहां। पर सरस्वती हुनजी मत फेरी त उल्टो घुरी वरितई कि 6 महीना सुम्हियो पियो हुजां ऐं हिकु ॾींहुं जागां, उन में ई भोजन खावां। ब्रह्मा चईं तथास्तु, ओके, लॉक थी वियो। पोइ हुन चई मां छा घुरी वरितो? ब्रह्मा चई हाणे त थी वियो। हुन चई हीअ मां मतिलबु मां तपस्या इन लाइ कई छा? इन खां त ईअं ई सही हुअमि बिना तपस्या जे। पोइ वरी विभीषण वटि वियो ब्रह्मा। गए विभीषण पास पुन, कहे पुत्र बर मांग। तेहि मांगे भगवंत पद, कमल अमल अनुराग। कमल अमल अनुराग। विभीषण खां जेॾी महिल ब्रह्मा चयो कि वर घुर, त विभीषण छा घुरई? भगवान जी भक्ति। ते मांगेऊ भगवंत पद, कमल अमल अनुराग। हाणे तव्हांजे अॻियां ब्रह्मा अचे चए वरदान घुर, त तव्हां भक्ति त कोन घुरंदा, मूंखे ख़बर आहे। पर रावण वांगुर बि कोन घुरंदा ऐं कुंभकर्ण वांगुर बि न। असां अजीब प्राणी आहियूं। असां श्रद्धा ऐं अश्रद्धा ॿिन्हिनि जे विच में जीअंदा आहियूं। कॾहिं सुठा थी वेंदा आहियूं, कॾहिं ख़राब थी वेंदा आहियूं। कल युग जा प्राणी ॾाढा दुविधा जटिल प्राणी आहिनि। ॾाढा न रावण वांगुर आहिनि, न को विभीषण वांगुर आहिनि। इनखे ठीकु करणु ज़रूरी आहे। कॾहिं असां रावण वांगुर थी वेंदा आहियूं। हिननि कम कहिड़ा कया अॻिते हली रावण ऐं कुंभकर्ण? अत्याचार। छो त राक्षस जो स्वभाव थींदो आहे संवेदनहीन, संवेदना शून्य, जंहिंजी संवेदना ख़तम थी वञे। ॿिए खे दुख ॾियण में ई मज़ो अचे, ॿियनि खे अॻिते ईंदव, ॿियनि खे दुख ई ॾियण में मज़ो अचे, उहे ई असुर। ॾिसो पुठियां अथव, कृपा रहित हिंसक सभु पापी, बरन न जाए विश्व परितापी। रावण जे कुल में जेके आया न मिट माइट, उहे बि सभु असुर स्वभाव जा, असुर जातीअ जा। विभीषण कीअं बची वियो? भाई प्रताप भानु भी तो पिछले जन्म में सुठो ही हो, खराब थोड़े ही हो, राक्षस थोड़े ही हो। पर उनके श्राप मिलियो कि तुंहिंजो जन्म असुर कुल में थींदो। त जंहिं कुल में जन्म थींदो आहे न, ओड़ो संस्कार, ओड़ो स्वभाव ठही वेंदो आहे। पोइ विभीषण सां ईअं छो न थियो? छो त विभीषण पिछले जन्म में भी भक्ति कई हुई,
हिन जन्म में भी भक्ति, जेको भगवान जी भक्ति कंदो न उन ते पंहिंजे कुल ख़राब कुल जो भी असर कोन थींदो। न त कुल जो असर थींदो ई आहे। कोई भी कुल खानदान हुजे, चवंदा कोन आहियूं कि हर ई हिक जहिड़ा, हिन खानदान में सभु हिक जहिड़ा, छो त कुल जो असर थींदो आहे। पर उन कुल में भी कोई बची कीअं वेंदो आहे। जीअं प्रहलाद, असुर कुल में प्रहलाद, रावण जे कुल, हिरणाकश्यप कुल में प्रहलाद, रावण कुल में विभीषण। भक्ति प्रहलाद खे माता जे गर्भ में ही भक्ति मिली वई। जेको भक्ति कंदो, हरि भक्ति कंदो, उहो बची वेंदो। भली असुर कुल में छो न पैदा थिए। तंहिं करे भगवान जी भक्ति ॾाढी ज़रूरी आहे। अपनी भक्ति लाए, अपनी भक्ति लाए, अपनी भक्ति लाए, कर कृपा, कर कृपा, कर कृपा, कर कृपा, अपनी भक्ति लाए, अपनी भक्ति लाए। लोड़े से प्रभु होए, तुझ बिन दूजा नाही कोई, तुझ बिन दूजा नाही कोई। जो जन सेवै तिस पूरन काज, जो जन सेवै तिस पूरन काज। दास अपने की राखो लाज, दास अपने की राखो लाज। तेरी शरण पूरन दयाला, तेरी शरण पूरन दयाला। तुझ बिन कौन करे प्रतिपाला, तुझ बिन कौन कर कृपा, कर कृपा, कर कृपा, अपनी भक्ति लाए, अपनी भक्ति लाए, अपनी भक्ति लाए, अपनी भक्ति लाए। जल थल महियल रहा भरपूर, निकट वसे नाही प्रभु दूर, निकट वसे नाही प्रभु दूर।
छो न पाइए साच लगे ता में जाइए साच लगे ता में जाइए जिसनो लाए लय सो लागे ज्ञान रतन अंतर तिस जागे ज्ञान रतन अंतर तिस जागे दुर्मत जाए परम पद पाए दुर्मत जाए परम पद पाए गुर प्रसादी नाम धियाए गुर प्रसादी नाम धियाए कर कृपा कर कृपा कर कृपा कर कृपा अपनी भक्ति लाए अपनी भक्ति लाए अपनी भक्ति लाई अपनी भक्ति अपनी भक्ति लाए अपनी भक्ति लाए कर जोड़ करो अरदास कर जोड़ तुध भावे ता आण हिरास कर कृपा अपनी भक्ति लाए कृपा अपनी भक्ति लाए जन नानक प्रभु सदा धियाए प्रभु सदा कर कृपा कर कृपा कर कृपा कर कृपा अपनी भक्ति लाए 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 भगवान खां भक्ति घुरऊं त असांजा लक्षण कोन वेंदा कहिड़ो बि संग मिली वञे असां उन में फासंदासीं कोन भक्ति बचाए वठंदी भगवान बचाए वठंदो त विभीषण बची वियो सिर्फ इन करे कि उन भक्ति कई नाम विभीषण जे ही जग जाना विष्णु भगत विज्ञान निधाना रहे जे सुत सेवक निरप केरे भय निसाचर घोर घनेरे बाक़ी ॿिया जेके मिट माइट हुआ प्रताप भानुअ जा सभु निसाचर थिया ऐं स्वभाव बि ओड़ो थी विया आहिनि
काम रूप खल जिनस अनेका। उन्हनि खे अहिड़ी मायावी शक्ति हुई उन्हनि असुरनि खे कि कोई भी रूप धारण करे सघंदा हुआ। कुटिल भयंकर विगत विवेका, पर असली रूप कहिड़ो इन्हनि जो? काम रूप जो अर्थ आहे सुंदर रूप धारण करे सघनि, कोई भी रूप धारे करे सघनि, पर असली रूप कहिड़ो? असली रूप कुटिल भयंकर ऐं विवेकहीन। हिकु रूप थींदो आहे जेको असां शादियुनि वादियुनि पार्टियुनि ते धारण करे वेंदा आहियूं, ऐं हिकु थींदो आहे जेको सुबुह जो निंड मां उथी आईने में निहारींदा आहियूं। मां बि हैरान थी वेंदो आहियां कि माण्हू बिल्कुलु कीअं मटिजी थो वञे मेकअप खां पोइ, ऐं असां भ्रमित थी बिना रही भी नथा सघूं। अहिड़ो माण्हू थी वञे थो। भ्रमित माण्हू ॼाणू भी था, समझू भी था कि ये वास्तव में कहिड़ो हिन जो रूप आहे, ऐं हींअर मेकअप खां पोइ कीअं थो नज़र अचे। भाभी आंटी हीअ हमेशा बिना मेकअप जे भी सुठी लॻंदी आहे। आई आहे दादी असांजा धनभाग। ये तॾहिं खां ईंदड़ आहे जॾहिं खां मां शुरू त कयो सत्संग, पर उन खां पहिरीं जी ईंदड़ आहे। केॾो भी मेकअप करे माण्हू त हू त थी वेंदो आहे, पर उनजो हिकु असली रूप भी हूंदो आहे। असली रूप सां ई ख़बर पवंदी आहे कि वास्तव में माण्हू केतिरो सुंदर आहे, असली बिना मेकअप जे। हिननि जो कहिड़ो असली रूप? कुटिल भयंकर ऐं अविवेक, कोई विवेक नस। ऐं अॻिते कृपा रहित, दया न करण असुरनि में। हिंसक, सब पापी, हिंसा करण वारा, कोई संवेदना, ॿिए जो दुख ॾिसी करे दुखी न थियण बल्कि सुखी थियण। भरण न जाए विश्व परितापी। विश्व परिताप जो अर्थ आहे संसार भर खे दुख ॾियण वारा, निसाचर, रावण जे खानदान जा। मनुष्य भी, अॼु जो मनुष्य भी धीरे धीरे निसाचर पियो थो थिए। ॿिए खे दुख ॾेई करे सुख थियण जो जेको स्वभाव आहे, इहो निसाचरी स्वभाव आहे। ॿिए खे दुख ॾेई करे मज़ो वठण। रावण जो खानदान अहिड़ो हो, पर विभीषण बची वियो भक्तीअ जे करे। उन्हनि खे वरदान मिलिया, टिनिनि खे वरदान पाए करे आया पंहिंजे घर, ब्रह्मा पंहिंजे घर। हाणे रावण खे वरदान मिली वियो, पोइ रावण जी शादी थी। तव्हांखे हुनजो नालो ख़बर आहे? रावण जी ज़ाल जो नालो उहा ई हुअसि, मंदोदरी। ॿिए त हिन जबरदस्ती त अलाए घणी छोकिरियुनि जो अपहरण कयो, उहा त अलॻि ॻाल्हि, पर मंदोदरी हिकु सुठी स्त्री चई वई आहे। पंजनि स्त्रियुनि अहिड़ियूं आहिनि जिन जो नालो सिमरण करण सां माण्हूअ जा पाप नाश थी वेंदा। अहिल्या, कुंती, तारा, द्रौपदी ऐं मंदोदरी। जेको इन्हनि जो सिमरण भी नालो भी जपे थो, उहो पाप नाश थो थी वञे। त मंदोदरी उन्हनि मां हिकु ही आहे। मय दानव जी धीअ हुई। मय दानव हो विश्वकर्मा, देवताउनि जो जेको हू आहे न वाढो, कारपेंटर, उहो आहे विश्वकर्मा। ऐं दैत्यनि जो जेको कारपेंटर आहे उहो आहे मय दानव। उहो ठाहींदो आहे सॼो इन्हनि जो सॼो इंजीनियरिंग जो भी कमु इहो ई कंदो आहे। नक्शा बक्शा हा उहो ई सॼो उहो ई ठाहींदो आहे मय दानव। पांडवनि जी भी सहायता कई हुई उन मय दानव खांडव प्रस्थ ठाहिण में। खांडव प्रस्थ खे ठाहे इंद्रप्रस्थ ठाहिण में। उन मय दानव जी धीअ हुई मंदोदरी, ॾाढी सुंदर, शीलवान भी
सुशील भी ऐं सुंदर हुई। जो हनुमान लंका में वियो न जेॾी महिल सीता खे ॻोल्हण, त मंदोदरीअ ॾे नज़र वियसि, सुम्ही पई हुई। हनुमान बि भ्रमित थी वियो कि सीता इहा त कान्हे किथे, एॾी उहा सुंदर हुई ऐं शीलवान हुई। हाणे उमय दानव पंहिंजी धीउ समर्पित कई रावण खे। रावण बि ॾाढो ख़ुशि थी वियो अहिड़ी सुंदर स्त्री पाए करे। हर्षित भयउ नारी भल पाई। ना रावण चए थो भली स्त्री मां पाती आ, सुठे घर जी, शीलवान। इन जी मां हिकु अप्सरा हुई, मंदोदरीअ जी मां हेमा अप्सरा। मय दानव ऐं हेमा मां हीअ ॼाई हुई मंदोदरी। त मतलब ॾिसो अॻे मिटी माइटी ॾिसो कीअं थी थिए। अॼु कीअं थींदी आहे कि छोकिरे खे जॉब लॻे त पोइ छोकिरी मिलंदी, जॉब पैकेज सुठो हुजे। अॻे कहिड़ी क्वालिफिकेशन हुई कि वरदान जंहिंखे मिलियो हुजे ब्रह्मा खां कि वो शूरवीर थींदो, कोई उनखे मारे न सघंदो, बलशाली थींदो। इहा ई क्वालिफिकेशन ॾिसी करे मय दानव पंहिंजी धीअ रावण खे ॾिनी। त रावण खे मंदोदरी मिली, ॾाढो प्रसन्न थियो रावण कि सुंदर हिकु स्त्री मिली आहे। हर्षित भयउ नार भल पाई, पुन दो बंधु ब्याहिस जाई। पोइ ॿिन्हिनि भाउरनि जी शादी कराई रावण, कुंभकर्ण जी बि ऐं विभीषण जी। कुंभकर्ण जी जंहिंसां शादी थी हुई उहा बली, राजा बली हो न, उन जी धीअ सां। उनजो नालो वज्र ज्वाला। शिव पुराण में भी ईंदो आहे कि कुंभकर्ण जी हिकु ॿी बि ज़ाल हुई जंहिंमां भीम नाले हिकु राक्षस पैदा थियो। उनखे मारे भगवान शिव भीमेश्वर ज्योतिर्लिंग जी स्थापना कई हुई, त उहा ॿी उनजी हूंदी काई। पर हीअ जेका हुअसि जंहिंसां शादी कई वज्र ज्वाला, राजा बलीअ जी धीअ। विभीषण जी वरी शादी थी हिकिड़ो गंधर्व राज हो, गंधर्वन जो राजा, उन जी धीअ सरमा सां। पोइ हाणे इन्हनि टिनिनि जूं शादियूं थियूं। हाणे रहण जे लाइ जॻह ॻोल्हनि कि हिकु सुंदर का असां राजधानी ठाहियूं। शक्ति त हासिल थी वई आहे, वरदान पाया आहिनि। त लंका जो वर्णन थो अचे। गिर त्रिकूट एक सिंधु मझारी। हिकु त्रिकूट पर्वत आहे समुंड जे विच में, विधि निर्मित दुर्गम अति भारी। उहो पहाड़ जेको आहे त्रिकूट पहाड़ दुर्गम आहे, कठिन आहे, पर मय दानव उनखे कटे करे छिले करे सुंदर भूमि ठाहे छॾी। त ॾाढी सुंदर थी वई उहा भूमि। तिन ते अधिक सोई मय दानव बहुर संवारा, कनक रचित मनी भवन अपारा। सोन जा उते घर ठाहे छॾियईं। ॾिसो टे नगरियूं आहिनि, हिकु इंद्रपुरी माना स्वर्ग भोगावती, ॿी आहे पाताल लोक जी नगरी अहिकुल न भोगावती आहे पाताल लोक जी नगरी, ऐं हुआ आहे अमरावती इंद्रवारी, ऐं टी वरी हीअ उन जे बराबर लिखी वई आहे। उन्हनि तिन ते अधिक रम्यति बंका, जग विख्यात नाम ते ही लंका। उहा श्रीलंका जंहिंखे असां चवंदा आहियूं, उन लंका खे रावण पंहिंजी राजधानी ठाहियो। पर लंका हुई कुबेर जी। कुबेर ते हमलो करे, यक्षन जो राजा हो कुबेर। रावण कुबेर पंहिंजे सोतेले पंहिंजे भाउ खे ई लड़ाईअ में हाराए करे भॼाए कढियो। उनजो पुष्पक विमान बि खसे वरितई। सॼी लंका नगरीअ ते कब्जो थी वियो राक्षसनि जो। उन लंका नगरीअ जे चारों तरफ़ खाई हुई ऐं समुंड ई समुंड हो, जिते कंहिंजो बि पहुचण ॾाढो मुश्किल। उते ई रावण रहण लॻो। दशमुख उहो रावण हो। ऐं रावण जी ॿी बि
कथा अचे थी, को तू कहीं कैलाश पुन लीनेस जाय उठाए। रावण पहिरीं त राजधानी ठाहियो उन लंका खे, सभु उते रहण लॻा। पोइ वरी हिकु दफ़े रावण कैलाश पर्वत खे ॿिन्ही हथनि सां खणी वरितो, थोरो सो। भगवान शिव ओॾी महिल कैलाश पर्वत ते ई वेठो हो, पार्वती बि। भगवान शिव चई हिन खे पहिरीं खणण ॾियांसि थो सायो करे, पोइ मां वापसि हेठि थो कयां। त शिव जे कृपा सां हल्को थी वियो पहाड़ कैलाश पर्वत। रावण खे अभिमान त हुअं ई हुअसि, हाणे अञा वधीक थी वियो। भगवान शिव थोरो पंहिंजे पेर जे आंगूठे सां ज़ोर ॾिनो त पहाड़ हेठि। रावण जा ॿई हथ दॿजी विया। अहिड़ो ज़ोर सां रुनो अची, ॾाढो रुनो रावण। तॾहिं हुनजो नालो पियो रावण। हिन जी छठीअ जो नालो रावण कान हो। रावण नालो तॾहिं पियो जॾहिं रुनो अची, रुअण वारो। ऐं पोइ वरी रोवारण वारो थी वियो हुई, ॿियनि खे रुआरण वारो। माफ़ी उते जेॾी महिल रावण माफ़ी घुरी आहे न, त कीअं घुरी अथई? भगवान शिव जी उस्तति करे, रोई करे। शिव खे दया आई, वापसि पहाड़ मथे कयईं। रावण जा हथ ॿाहिरि निकिता ऐं रावण खे चयईंसि, मां तो ते प्रसन्न आहियां, घुर छा खपई? रावण चयईंसि, मुंहिंजे लंका नगरी में हली करे रहो। शिव चयईंसि, इहो पॉसिबल कान्हे, पर ठीकु आहे, मां तोखे शिवलिंग ॾियां थो, इहो खणी वञ। रावण उहो शिवलिंग खणी करे अचे पियो, पर लंका ताईं कोन पहुतो। रस्ते ते ई उन शिवलिंग उन खां छॾाइजी वियो। जेको बि थियो, उहो बैद्यनाथ ज्योतिर्लिंग उते स्थापित थियो। अनेक कथाऊं, सिर्फ़ रावण ई रावण जूं अनेक कथाऊं आहिनि। सहस्त्र बाहुअ सां लड़ियो, बालीअ सां उलझो हिकु दफ़ो। बालीअ त ॿाह खां पकड़े अहिड़ो घुमाईंसि हिनखे जो भुलिजी वियो कि मां वरदान वरितो आहे कि वानर मूंखे मारे सघे थो, हिनसां हे भारी पियो थो पए। ग़लती थी, वानर जे हथां मरण जो वरदान घुरियो आहे। उन सां संधि कई, दोस्ती कई रावण बालीअ सां। सहस्त्रार्जुन त छा कयईंसि, उनखे 1000 बाहूं सहस्त्रार्जुन खे। उन रावण खे ॿधी करे कमरे में बंदि कयईंसि। सहस्त्रार्जुन जा ॿार उन सां रांदि पिया कनि, रावण सां। पोइ पुलस्त ऋषिअ छॾाईंसि वञी करे। अहिड़ियूं अनेक घटनाऊं रावण जी जिते हार बि थी आहे, पर जेके उन वरी अत्याचार बि कया आहिनि, उहो अॻिते वर्णन ईंदो कि उन जे अत्याचारनि सां दुखी थी करे ई पृथ्वी माता वञे थी ऐं पोइ भगवान खे अवतार वठणो पए थो। त असां हिन रावण जी कथा ते अॼु कथा खे विराम ॾियूं था। वरी पाण सुभाणे परीहं त चेटीचंड आहे, त परीहं त झूलेलाल ते सत्संग थींदो। पंहिंजे चेटीचंड उत्सव मल्हाईंदासीं, नओं साल। पोइ वरी जेको क्रम ईंदो त असां अॻिते राम कथा खे खणंदासीं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।